लाखा रोड जे आबादगार ऐं मेहराबा मां निकिरंदड़ शांगी शाख जी खाटी कराए पाणी ॾियण जो मुतालबो कयो आहे। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे आबादगारनि शमसुद्दीन डायरी, शहदाद खान चांग, हाजी गुल मोहम्मद ऐं ॿियनि चयो त शांगी शाख जी 136 आरडी 40 किलोमीटर डिघे ऐं 50 वाटर कोर्सनि ते ॿधल आहे, पर गुज़िरियल 20 वरनि खां खाटी न कराई वई आहे। मेहराब खां निकिरे थी जेकी कोटो लालू ताणी वञे थी, जंहिंजी हालत तमामु गंभीर आहे ऐं हिन में वॾो गंद कांड थी वियो आहे। सर थी विया आहिनि, देई बबूर थी विया आहिनि, जेको पाणी अचे ई कोन थो। हिन में घटि में 50 वाटर कोर्स आहिनि, पर हिन जी तव्हां हालत ॾिसंदव न त तमामु ख़राबु आहे। असांजे पाणी अचे कोन थो, फसल तबाह थी विया आहिनि, सुकी विया आहिनि। हुननि चयो त शाख ते बेलदार ऐं दारोगा मुक़रर आहिनि, पर उहे सार संभाल करणु नथा अचनि, जॾहिं त घर वेठे पगारूं खणी रहिया आहिनि। गवर्नमेंट त मुलाज़िम रखिया आहिनि, उन्हनि खे पगारूं ॾिए थी हर शइ, पर मुलाज़िम कम ई नथा कनि। गवर्नमेंट त सभु कुझु कयो आहे, पर मुलाज़िम कम ई नथा कनि। अहिड़ी हालत लॻी पिया जो पाणी सही नमूने सां पहुचे ई कोन थो, फसल थियनि कोन था। हिन में किन किचिरो सर ॿूड़ा थी विया आहिनि, इन जे करे असांखे पाणी सही नमूने सां नथो मिली सघे। असांजी सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त असांखे शाख पकी कराई वञे। कूड़ा फुटिया आहिनि, ड्रब पुछड़ी में पाणी कोन थो पहुचे। असांजो इहो मुतालबो आहे जेको असांजी शाख पकी करण ॾे वञे। आबादगारनि मुतालबो कयो त शांगी शाख पकी कराए संदन बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।